अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सखर IBA यूनिवर्सिटी में PhD एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि। सखर IBA यूनिवर्सिटी सिंध जी हिकु तमामु बहितरीनु यूनिवर्सिटी आहे, बल्कि ही सिंध न पर पूरे पाकिस्तान जी हिकु तमामु बहितरीनु यूनिवर्सिटी आहे। इन में काफ़ी सारियूं जेको आहे बेनिफिट्स आहिनि PhD कैंडिडेट्स जे लाइ। त अचो डिस्कस कयूं था इन जी लास्ट डेट्स छा आहे, इन में अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे। त ही PhD एडमिशन्स आहिनि जेके मैनेजमेंट साइंस, मैथमेटिक्स, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, एजुकेशन, कंप्यूटर साइंस में आहिनि। इन जा की फीचर्स इहे आहिनि त जेको ही हिकु त पाकिस्तान जी बहितरीनु यूनिवर्सिटी आहे ऐं उन खां अलावा हर मंथ जेको आहे 25,000 स्टाइपेंड आहे PhD कैंडिडेट्स जे लाइ। त हू पंहिंजी रिसर्च ते इजीली फोकस करे सघे थो। काफ़ी इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ सां हिन जी कोलाब्रेशन्स आहे, जीअं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। इटली जी यूनिवर्सिटीज़ आहिनि, चाइना जूं यूनिवर्सिटीज़ आहिनि। त हिन जी इम्पॉर्टेंट डेट्स जी ॻाल्हि कजे, लास्ट डेट हिन जी 29 अगस्त 2024 आहे ऐं हिन जी जेका टेस्ट थींदी 8 सेप्टेम्बर 2024 ते थींदी ऐं हिन जा जेके क्लासिस हलंदा उहे जनवरी 2025 में स्टार्ट थी वेंदा। त हिन में अप्लाई करण जो तरीक़ेकार इहो आहे। एडमिशन प्रोसेसिंग फ़ी 2500 रुपया आहे। एलिजिबिलिटी क्राइटेरिया ही जेका लिंक ॾिनल आहे इन ते वञी ॾिसी सघो था। त PhD कैंडिडेट्स जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया मोस्टली जेका हेक जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया हूंदी उहा सेम क्राइटेरिया आहे। अप्लाई करण जे लाइ अप्लाई एडमिशन्स .iba-suk.edu.pk ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदव। त हाणे असां हलूं था अप्लाई करण जी तरफ़ सां ॾिसंदासीं त हिन में अप्लाई कीअं कबो। त ही असां URL सर्च कयो अप्लाई एडमिशन .iba-suk.edu.pk ते ही असां वटि जेको आहे फॉर्म अची वियो। हिते पहिरियां तव्हां अकाउंट वञी क्रिएट कंदव। क्रिएट करण खां इज़ीली तव्हांखे ईमेल ऐं फ़ोन नंबर ॾेई ऐं पासवर्ड तव्हांखे न्यू क्रिएट करिणो आहे। उन खां पोइ तव्हां हिते लॉगिन ते ईंदव ऐं लॉगिन ते जेको तव्हां ईमेल ऐं फ़ोन नंबर ॾिनो आहे उन्हनि मां का बि हिकिड़ी शइ तव्हां हिते लॻाए ऐं पासवर्ड लॻाए तव्हां अप्लाई करे सघो था। फॉर सपोज़ जीअं असां फ़ोन नंबर ते ओपन था कयूं, हीअ असां पासवर्ड ऐं फ़ोन नंबर लॻाए छॾियो आहे। लॉगिन कंदासीं। जीअं ई लॉगिन कयोसीं ॾिसो मथां अचे थो PhD एडमिशन। त इहे कुझु पुराणा प्रोग्राम्स बि शो करे रहियो आहे। जेके अगरि तव्हांखे हिते ई PhD प्रोग्राम शो न थिए त हिते तव्हां वञी अप्लाई फॉर न्यू प्रोग्राम ते वेंदव ऐं हिते ई सिलेक्ट करे ऐं सिलेक्ट प्रोग्राम कंदव। जीअं ई सिलेक्ट प्रोग्राम कंदव हिते तव्हांजो अप्लाइड प्रोग्राम में शो थी वेंदो पोइ ऐं तव्हां हितां अची ओपन कंदव। जीअं ई ओपन कंदासीं त हिते ही ॾिसो 0% जेको आहे एप्लीकेशन फॉर्म जो स्टेटस आहे। हाणे हिनखे असां फिल कंदा वेंदासीं। लाइक असांखे पहिरियां डिग्री इंफॉर्मेशन ॾियणी आहे त सभिनी खां पहिरियां डिग्री हूंदी ऐं हुन खां पोइ जेको आहे मास्टर्स हाईएस्ट ॾींदासीं। उन खां पोइ पुछे थो MPhil MBA कहिड़ी तव्हांजी मास्टर्स थी आहे, त तव्हां लिखंदव जेका तव्हांजी MPhil हूंदी तव्हां MPhil लिखंदव। कॉमर्स 18 ईयर तव्हांजी इंफॉर्मेशन में MPhil आहे PhD जे लाइ जेका बि तव्हांजी 18 ईयर ऑफ एजुकेशन जो जेको टाइटल हूंदो उहो लिखंदव। उन खां पोइ मेजर लिखंदव। उन खां पोइ तव्हां कहिड़ी यूनिवर्सिटी मां कई आहियो असां सिलेक्ट करे छॾियो। उन खां पोइ तव्हां स्टार्टिंग ईयर जंहिं ईयर में तव्हां स्टार्ट कई ऐं ईअं ई तव्हां पासिंग ईयर ॾींदव। पंहिंजो रोल नंबर जेको तव्हांजो आहे उन खां पोइ ग्रेडिंग सिस्टम सिलेक्ट कंदव। CGPA सिस्टम आहे। टोटल GPA 4 ई हूंदी आहे मोस्टली यूनिवर्सिटियुनि में ऐं तव्हांजी जेका अपडेट GPA आहे उहा तव्हां लिखंदव। इहे असां कंप्लीट डेटा फिल करे सेव एंड कंप्लीट सेक्शन कंदासीं। हाणे हीअ ॾिसो सभु बाक़ी अॻिते पेंडिंग अचे थो। जेसि ताईं तव्हां हीअ सभु पूरा कंदव त पोइ तव्हां इज़ीली जेको आहे तव्हांजो अप्लाई थींदो। प्रोग्राम ऑफ स्टडी सिलेक्ट कंदव। उन खां पोइ जेको आहे कैंपस तव्हां कहिड़े कैंपस में अप्लाई कयो। त ही स्टडी जेका आहे PhD आहे मेन कैंपस में तव्हां मेन कैंपस में PhD इन तव्हांजी जेका बि फील्ड आहे उहा सिलेक्ट कंदव ऐं एड प्रोग्राम टू लिस्ट में कंदासीं। जीअं लिस्ट में कंदासीं त उन खां अलावा सेव एंड कंप्लीट सेक्शन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिते तव्हांखे प्रेफरेंस पहिरियां सिलेक्ट करणी आहे। फर्स्ट प्रेफरेंस तव्हां इहे ई ॾींदव एंड सेव एंड कंप्लीट कंदव। उन खां अलावा हीअ ॾिसो हाणे ग्रीन थी वियो ऐं पहिरियां येलो हो। ईअं ई तव्हां हीअ सभु सेक्शन कंप्लीट करे ऐं लास्ट में फॉर्म खे सबमिट कंदव। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त IBA सखर जी PhD जी एडमिशन जो फॉर्म कीअं फिल कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।